अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो कबूतर फ़कीर महरमदाई ऐं अॼु डिस्कस कंदासीं जेको कुझु साल अॻु नातख़्वाननि जो हिकिड़ो इतिहादु जुड़ियो हो सिंध लेवल ते, जंहिं पंहिंजी बाक़ाइदगी सां शुरूआति ज़िले घोटकी खां कई हुई ऐं बाद में सभिनी नातख़्वाननि खे मीटिंगूं कयूं वियूं, सभिनी खे गॾु कयो वियो ऐं तमामु सिंध लेवल ते तमामु घणनि ज़िलनि ताईं जेके आहिनि उहे मीटिंगूं थियूं, उहिदा थिया। नातख़्वाननि खे उहिदा ॾिना विया, कंहिंखे मर्कज़ में, कंहिंखे ज़िले लेवल ते, कंहिंखे तालुके लेवल ते। हिकु साल गुज़रण खां पोइ कुझु नातख़्वाननि में बेइतबारी वारी हिकिड़ी फ़िज़ा पैदा थी ऐं हिकिड़ी नातख़्वाननि में अणबणत पैदा थी, जंहिंजे करे हिकिड़ो फ़ैसिलो कयो वियो चेयरमैन साहब जे तरफ़ां त बाबा फ़लानी जॻह ते गॾु थियो। उते गॾु थियण खां बाद में मर्कज़ी जेका बॉडी हुई उनखे बाक़ाइदगी सां हिकिड़ो क़ुर पाक खणी अची टेबल ते रखे ऐं उन ते हथु रखी करे वचन कयो वियो त आईंदा जे लाइ हिन तनज़ीम जे प्लेटफॉर्म तां ज़ाती मक़सद खे इस्तेमालु न कयो वेंदो, कंहिं दोस्त खे ख़ुशि करण जे लाइ कमु न कयो वेंदो ऐं तनज़ीम जे लाइ कमु कयो वेंदो। ऐं उनखां पोइ उन में हिकिड़ो इहो बि वचन कयो वियो त जेकॾहिं मर्कज़ में को उहिदो ख़ाली थींदो त उन ते जेको ॿियो नओं दोस्त आंदो वेंदो, अॻ में जेके दोस्त हूंदा उनखे अपग्रेड करे आख़िरी उहिदो जेको आहे उहो ख़ाली कराए उनखे ॾिनो वेंदो, त जीअं अॻ में जेके सीनियर दोस्त आहिनि या पुराणा दोस्त मर्कज़ में कमु कनि था उन्हनि खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न थिए। इहे वचन वाइदा उन टाइम त ॾाढा बहितरीनु लॻा, तमामु ज़बरदस्त लॻा ऐं हर माण्हू मुतमैन बि थियो, ख़ुशि बि थियो। ऐं बाद में जन वाइदा कया उहे ई उन वाइदनि तां फिरणु शुरू थी विया। वरी मर्कज़ में नवां दोस्त आणणु ऐं हिकिड़ो लॉबी कल्चर जो जेको सिस्टम हुयो उहो शुरू थी वियो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे ख़ुशि करण जे लाइ ऐं पंहिंजनि खे नवाज़ी वारो जेको सिस्टम हुयो उहो शुरू थी वियो। त आस्ते आस्ते दोस्तनि जो तनज़ीम खां अलॻि थियण जो सिलसिलो जेको आहे उहो बि शुरू थी वियो। जीअं हज़ूर बख़्श महर जो मर्कज़ मां वञणु ऐं तमामु बहितरीनु सीनियर सना ख़ान अदे ख़ान मोहम्मद चाचड़ साहब जो वञणु ऐं उनखां बाद में 3 नंबर ते बज़ाते ख़ुदि मुंहिंजो तनज़ीम मां वञणु जेको आहे उन टाइम डिप्टी जनरल सेक्रेटरी जे उहिदे तां मूं इस्तीफ़ा ॾिनी ऐं रिज़ाइन कयो ऐं हमेशह लाइ पंहिंजा रस्ता तालुक तनज़ीम खां अलॻि कया। थियो ईअं त कुझु टाइम उन टाइम जेके दोस्त तनज़ीम में बाक़ी रहिया उहे चवनि पिया त न हज़ूर बख़्श ग़लति कयो आहे, बाद में चयूं त ख़ान मोहम्मद ग़लति कयो आहे, बाद में चयूं त कबूतर फ़कीर बि ग़लति कयो आहे। हाणे ताज़ो उहो साॻी लॉबी कल्चर जेको हुयो उहो हलंदो आयो, ॾींहों ॾींहुं वधंदो आयो ऐं पंहिंजा नवाज़ी वारो सिस्टम जेको आहे उहो शुरू थींदो आयो ऐं जेके तनज़ीम जे लाइ बहितरीनु नमूने सां जाखोड़ कनि पिया, कमु कनि पिया, उन्हनि दोस्तनि खे साइड लाइन करण ऐं अलॻि करण जो जेको सिस्टम हो न उहो ॾींहों ॾींहुं ज़ोर ऐं शोर सां वधंदो रहियो, घटियो कोन। आख़िर कल्ह तव्हां ॾिठो ऐं मूं ॾिठो त 1 दर्जन नातख़्वाननि असांजे बहितरीनु शाइर अहले सुन्नत अब्दुर्रहीम अज़मी साहब जी अॻुवाणी में उन्हनि रिज़ाइन कयो, इस्तीफ़ा ॾिनी ऐं उहो 1 दर्जन नातख़्वाननि जो इस्तीफ़ा ॾियण खां बाद में मूं ॾिठो पिए त पूरी सिंध मां इस्तीफ़ाऊं अचण जो सिलसिलो जेको आहे उहो अञा ताणी शुरू आहे, जारी आहे। ऐं मूंखे जेतिरे क़दुरु लॻे थो ऐं ऑन रिकॉर्ड ई ॻाल्हि कयां पियो त भली मुंहिंजी ॻाल्हि इहा रिकॉर्ड ते रखी वञे त अञा बि हिकिड़ी शख़्सियत जो तनज़ीम में हुजणु जेको बाक़ी आहे मर्कज़ में आला उहिदे ते आहे, उन जो बि मुंहिंजे ख़्याल में वञणु थींदो ऐं उहो बि तनज़ीम खां पंहिंजो राहूं शायदि अलॻि कंदो। सो हाणे चवण जो मतिलबु इहो आहे त तनज़ीम ठही ऐं उनखां पोइ तनज़ीम जेका आहे उहा सिंध लेवल ते रजिस्टर्ड थियणी हुई, न थी सघी, सिर्फ़ु घोटकी ज़िले लेवल ते रजिस्टर्ड थी। उन जे बावजूद बि उन मां जा एतिरनि नातख़्वाननि जो वञणु ऐं हाणे त तमामु घणो मसइलो जेको आहे उहो अॻिते निकिरी वियो आहे। 1 दर्जन नातख़्वाननि जो हिकु ई जाइ ते इस्तीफ़ा ॾियणु ऐं उनखां बाद पूरी सिंध मां इस्तीफ़ाऊं अचणु, त मुंहिंजी सम्झ खां इहे ॻाल्हियूं ॿाहिरि बहरहाल ईअं थियणु न घुरिजे। सभिनी दोस्तनि खे मुतहद करे ऐं हिकु जहिड़ो सभिनी सां वर्ताव ऐं सलूक कयो वञे हा त शायदि ईअं न थिए हा। पर अफ़सोस
सभिनी दोस्तनि जी नातख़्वाननि जी जदोजहद मीटिंगूं ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जूं तकलीफ़ूं इन कम में थियूं हूंदियूं, उन्हनि जो को बि सिलो उन्हनि खे हासिलु कोन थियो। अल्लाह ताला सभिनी खे पंहिंजे ख़ैरु आफ़ियत में रखे, अल्लाह ताला सभिनी दोस्तनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। मुंहिंजे लफ़्ज़नि मां अगरि कंहिं दोस्त खे का दिलि आज़ारी थी हुजे, तकलीफ़ थी हुजे त माज़रत। मूं त हिकिड़ी पंहिंजी राय ॾिनी त इन तनज़ीम जो ईअं थियण ऐं दोस्तनि जो एतिरी तादाद में छॾण जी वजह छा हुई, जंहिंजी इहा ई वजह हुई जेका मूं तव्हांखे ॿुधाई। ऐं इहा तनज़ीम ठहण खां 1 साल पोइ शुरू थी हुई, जेका अॼु ॾींहं ताणी जारी ऐं सारी आहे। अल्लाह ताला सभु कंहिंखे हिदायत नसीब फरमाए, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन सां गॾोगॾु पंहिंजे दोस्त फ़क़ीर कबूतर फ़क़ीर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।